लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे फिनलैंड मां आयल असांजो महिमान MBBS डॉक्टर PhD डॉक्टर जनाब डॉक्टर सारंग लतीफ़ काज़ी साहब। सारंग सां असांजी हिकिड़ी कचहरी थी हुई जंहिंमें भांत भांत जूं असां ॻाल्हियूं कयूं ऐं असां सिंध ऐं फिनलैंड जा फ़र्क़ु रखियासीं ऐं उन सां गॾु PhD कीअं थी कजे, उन खां हुन पब्लिक हेल्थ कई, उहो उन जा असर छा थिया ऐं हुन मजमूई तौर तालीम जे सिरिश्ते जे बारे में या फिनलैंड ऐं सिंध जे बारे में हिकिड़ियूं ॻाल्हियूं कयूं त कहिड़ा कहिड़ा फ़र्क़ु आहिनि। उतां जे मर्द जो हुकुम जेको आहे उहो अर्ज़ में तब्दील थियो थो वञे ऐं हितां जो मर्द जेको आहे उहो हाकिमी रहे थो। इहे सभु ॻाल्हियूं असां गुज़िरियल प्रोग्राम में कया, पर अॼु असां वठी था हलूं अव्हांखे फिनलैंड। त फिनलैंड ॿाहिरि वञण जा तरीक़ा कहिड़ा आहिनि, हिकिड़े नौजवान खे ॿाहिरि वञणु खपे या न खपे। सार सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। मूं तमीद ॿधी छॾी आहे, मूंखे ॿुधायो नौजवाननि खे ॿाहिरि वञणु खपे या न? डिपेंड करे थो तव्हां चाहियो छा था लाइफ मां ऐं तव्हांजो रीज़न छा आहे ॿाहिरि वञण जो। छा फाइनेंशियल रीज़न आहे, आइडियोलॉजिकल रीज़न आहे, सोशल रीज़न आहे। इलाही माण्हू मल्टीपल रीज़न्स जे करे वेंदा आहिनि ऐं हर कंहिंजे जेको वञण न वञण जो बेनिफिट न बेनिफिट उन ई ते ई डिपेंड करे थो की हू चाहे छा थो लाइफ मां। ऐं अॻियां हली करे पोइ हुन जा चेंज बि थी वेंदा आहिनि। लेट्स से तव्हां वञो था लाइफ में हिकिड़े स्टेज ते, पोइ तव्हां यू डोंट फाइंड इट यूज़फुल या मे बी तव्हांजी लाइफ चेंज थी वञे या तव्हां चओ की भाई दिस इज़ वेयर आई वॉन्ट टू बी, त चेंज थियनि था। बट डेफिनेटली इंसान खे अगरि तव्हांखे आहे पंहिंजे करंट लाइफ स्टेज में डिससेटिस्फाइड आहियो त इट्स नेवर अ रॉन्ग चॉइस टू ट्राई समथिंग न्यू ऐं टू एक्सपेरिमेंट। माना का बि ॻाल्हि फिक्स न आहे, फिक्स न आहे। ऐं अव्हां जे सम्झो था त वञी था सघो त वञो, ट्राई करे अव्हां ॾिसो। सम्झो त ज़रूरत बि आहे मुंहिंजे वञण जी त वञणु खपे। ऐं इन खे बि ऐं बि न सम्झणु खपे त को उते वञी ऐं माण्हू चए यार ही फासी वियुसि त वरी निकिरी वापसि अचे। बिल्कुलु 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 बिल्कुलु। पंहिंजी शायदि की इलाही माण्हू इहो सोचींदा हुजनि त असां वियासीं, कुझु न करे सघियासीं ऐं पोइ हलिया आयासीं, त दैट अप्रोच नेगेटिव बि थी सघे थी। मिसाल तौरु तव्हां वियो, तव्हां लाइफ में अहिड़ा डिसीजन्स करे सघो था जेके तव्हांजी हेल्थ खे डैमेज कनि, तव्हांजी सेल्फ एस्टीम खे डैमेज कनि, तव्हांजे इलाही इफेक्ट थी सघनि था। त इन खे टैबू न करणु खपे त केरु वियो ऐं वापसि अची वियो। थी सघे थो कुझु सुठा एक्सपीरियंसिस खणी आयो हुजे, थी सघे थो इहो बि हिकिड़ो एक्सपीरियंस आहे त भई इट्स नॉट वर्थ इट यू नो, त उनखे छो माण्हू पाण वटि हिकिड़ो वॾो आहे मैंटेलिटी त भई ॿाहिरि निकिरी वियो ऐं जेको अची वियो त भई ही कुडंट डू इट। इहो ग़लति आहे। पाण खे एक्चुअली इनकरेज करणु खपे त जेके माण्हू ॿाहिरि आहिनि उहे हिते अचनि। बेसिकली दैट शुड बी मोर एप्रिशिएटेड एक्चुअली। त हा, इहो आहे कि इंसान हर लाइफ जे स्टेज ते जज कयो, इज़ इट वर्थ इट, डू आई वॉन्ट टू बी देयर। ऐं पर नेवर अ रॉन्ग चॉइस टू एक्सपेरिमेंट, स्पेशली डिससेटिस्फाइड आहियो त डेफिनेटली ट्राई निकिरो। हिकिड़ो स्टूडेंट छा करे जे वञणु थो चाहे त? आई वुड से कि हिकिड़ो त जॾहिं पाण निकिरूं था त हिकिड़ा त इंसान जा पंहिंजा एम्बिशन्स हूंदा आहिनि, तव्हां उन ते वेंदा आहियो। पर आई वुड से इन हाइंडसाइट होमवर्क सुठो करे वञो। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कि रस्तो तव्हांखे क्लियर न हूंदो आहे, तव्हां कॾहिं हिकिड़े रीज़न सां वेंदा आहियो, पोइ रस्तो खुलंदो वेंदो आहे। हाणे जॾहिं आउं वियुसि, मुंहिंजो हिकिड़ो ॿियो रीज़न हो, उते वियुसि त रीज़न्स चेंज थिया, गोल पोस्ट चेंज थियूं, त नेचुरली हर फुल माण्हू होमवर्क नथो करे सघे। तव्हांखे पंहिंजे अपॉर्चुनिटीज़ जी पिक्चर बि उते वञी करे ईंदी। घटि में घटि होमवर्क छा हुजे? घटि में घटि होमवर्क इहो हुजे कि तव्हां एटलीस्ट पंहिंजा गोल्स ऐं पंहिंजा लाइफ में जेका क्लैरिटी आहे उहा तव्हां क्लियर रखो कि करणु छा था चाहियो। मिसाल त तव्हां पंहिंजे करियर में जेकॾहिं तव्हां वञणु चाहियो था, तव्हांजो करियर कहिड़ो आहे, या तव्हां पंहिंजी लिविंग कीअं था करणु चाहियो। करियर बि न, लेट्स से तव्हां लिविंग कीअं था करणु चाहियो, उहा तव्हां क्लैरिटी रखी वञो पंहिंजी। त उन सां इहो थींदो कि जॾहिं तव्हां किथे पहुचो था त तव्हांखे एटलीस्ट इहो अंदाज़ो हुजे त उते जी जॉब मार्केट छा आहे, उनजी पॉसिबिलिटीज़ छा आहिनि उन शइ जूं। मिसाल तौरु तव्हां, पर लाइक आई सेड कॾहिं कॾहिं एतिरी क्लैरिटी न बि हूंदी आहे त यू समटाइम्स यू जस्ट हैव टू टेक अ चांस एज़ वेल। हा, पोइ हाणे उहो शागिर्द छा करे, उहो छा ॾिसे वञण जे लाइ?
ॾिसण लाइ वञण लाइ ॾिसे त जॉब मार्केट छा आहे तव्हांजी फील्ड जी हिकिड़ो त यूनिवर्सिटियूं ॾिसे, यूनिवर्सिटीज़ ॾिसे. अच्छा स्टूडेंट एज़ अ स्टूडेंट डेफिनेटली तव्हांखे ॾिसणु खपनि पंहिंजी यूनिवर्सिटीज़. पर ॾिसो लेट्स से तव्हांजो एम आहे पढ़ी करे अचणु, पोइ त इट्स ओके, तव्हांखे एतिरो होमवर्क करण जी ज़रूरत न आहे, तव्हां सुठी यूनिवर्सिटी ॻोल्ही पढ़ी करे तव्हां अची वियो. पर इफ़ यू वांट टू स्टे समवेयर त उन में डिफरेंसिस अचनि था. लेट्स से जॉब मार्केट आहे, जॉब मार्केट में फॉरेनर्स खे केतिरी एक्सेस आहे. अगरि तव्हां हितां ग्रेजुएट आहियो त उन यूनिवर्सिटी जे ग्रेजुएट्स खे केतिरो एक्सेस आहे, छो त इलाही जॉब मार्केट्स में लोकल्स खे ऐं जेके फॉरेन ग्रेजुएट्स आहिनि उन्हनि खे डिफरेंसिस आहिनि. त मुंहिंजे केस में दिस टर्नड आउट नाइस कि मुंहिंजो जेको करियर आहे उन जी जेका जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, देयर इज़ ऑलवेज़ अ लैक. लेट्स से डॉक्टर्स जी लैक रहे थी त इट्स ईज़ी टू गेट एक्सेस. पर इलाही फील्ड्स अहिड़ियूं आहिनि जिन में इवन दो यू माइट बी अ वेरी क्वालिफाइड प्रोफेशनल बट देन जेका जॉब मार्केट आहे उते न आहे, त यू माइट हैव टू देन गो समवेयर एल्स विच इज़ अगेन माण्हू रिवैल्यूएट करे सघे थो. लेट्स से अगरि मूं फिनलैंड मां कई पंहिंजी ग्रेजुएशन त ॿिए कंहिं मुल्क में वञी करे सघां थो त इट्स नो प्रॉब्लम. पर हिकिड़ा माण्हू चवनि था त ग्रेजुएशन हिते कजे, मास्टर्स ॿाहिरि कजे, इम्पैक्ट बि बचे थो, इकोनॉमी जो उहो प्रेशर बि नथो पए, ऐं मास्टर्स हिकिड़ो लिमिटेड टाइम आहे उहो मास्टर्स करे. हा PhD त सरकार बि कराए थी जे तव्हां ज़हीन आहियो, वञो 4 साल PhD करे अचो. त तव्हांजे ख़्याल में इहो रीज़नेबल आहे त हिते ग्रेजुएट करे ऐं पोइ वञिजे ॿाहिरि? आहे मुंहिंजे ख़्याल सां अहिड़ो को फिक्स फॉर्मूला न आहे. मिसाल तौरु असां वटि इलाही फॉरेनर्स अहिड़ा आहिनि जेके नर्सिंग जी फील्ड आहे, उन में त बहितर आहे कि तव्हां बैचलर्स उते ई करियो, बिकॉज पोइ डायरेक्टली बैचलर्स करे तव्हांखे कम ते लॻाए था छॾीनि. त इलाही कम अहिड़ा आहिनि जिन में बैचलर्स उते करणु बहितर आहे. हार्ड ऐं फास्ट रूल, हार्ड एंड फास्ट रूल न आहे, इलाही स्पेसिफिक आहे. लेट्स से तव्हांजी ऑलरेडी बैचलर्स थियल आहे त पोइ त मास्टर्स जी करणु इट मेक सेंस. त कॾहिं कॾहिं PhD डज़न्ट मेक सेंस बिकॉज हू तव्हांजी जॉब अपॉर्चुनिटी बनी सघनि थियूं. बेसिकली तव्हां अगरि एकेडेमिया में वञणु चाहियो था त पोइ 100% गो फॉर इट. त देयर इज़ नो हार्ड एंड फास्ट रूल के बैचलर्स करे हिते न वञिजे या हुते ई कजे, समथिंग लाइक दैट. भला जिन मुल्कनि में ॿी ॿोली आहे त तव्हां छा था चओ त ॿोली अवल हिते सिखी वञिजे या उते सिखिजे? ॿोली तव्हां कंहिं हद ताईं ते सिखी सघो था. उते तव्हांखे जेको कॉन्टेक्ट में अची करे सिखबी ओतिरी तव्हां नथा सिखी सघो हिते. ऐं इहो वॾो फैक्टर आहे इलाही जॉब्स में ॿोली. त लेट्स से हाणे जेकड़ा त मुल्क आहिनि जिते इंग्लिश अडॉप्ट थी चुकी आहे एज़ अ सेकेंड लैंग्वेज. मूं ॿुधो कंहिंखां त डेनमार्क में जेको आहे इंग्लिश ऑफिशियल लैंग्वेज आहे, त उन में त प्रॉब्लम कोन्हे, तव्हां इंग्लिश सां हलिया वञो तव्हांखे को प्रॉब्लम फेस कोन थींदो. फिनलैंड जहिड़ा मुल्क आहिनि उहे ॾाढा स्ट्रिक्ट आहिनि हिन मामले में कि उन्हनि खे पंहिंजी लैंग्वेज प्रिज़र्व करणी आहे ऐं उन्हनि खे इवन जेके मेडिसिन जा टर्म्स आहिनि उहे बि ट्रांसलेट करे यूज़ कंदा आहिनि. जी पंहिंजी मेडिसिन आहे त पाकिस्तान में पंहिंजो सॼो लिटरेचर लिखियलु आहे, इंग्लिश में लिखियलु आहे, पाण सॼा इंग्लिश टर्म्स था यूज़ करियूं. हुते उहो बि न आहे, उन्हनि वटि त माना उहो लफ्ज़ बि इंग्लिश जो यूज़ कंदा आहिनि मेडिसिन में. त जेके एतिरा प्रोटेक्टिव आहिनि पंहिंजे कल्चर जा, पंहिंजी लैंग्वेज जा, त उन मुल्कनि में यू हैव टू स्पेशली उहो वर्क जेको डील करे थो पब्लिक सां. हाणे तव्हांजो कमु रिसर्च आहे, उन में त कमु आहे इंग्लिश लैंग्वेज में, त दैट डज़न्ट मेक अ डिफरेंस. तव्हांखे कॉन्टेक्ट न थींदो फिनिश लैंग्वेज सां या ॿी कंहिं लैंग्वेज सां, पर जेकॾहिं तव्हांजी प्रोफेशन अहिड़ो आहे त यू हैव टू लर्न दैट लैंग्वेज ऐं उहो उते वञी करे बहितर आहे. पर उहो वरी उते प्रैग्मेटिक थियणो पए थो कि तव्हां एक्सेस कीअं था कयो. मिसाल तौरु मुंहिंजे केस में मास्टर्स वॉज द वे दैट आई गॉट देयर. उन खां पोइ PhD मूंखे टाइम ॾिनो तव्हां पंहिंजो हिकिड़े मुंहिंजी फील्ड में स्टडी कयां, गॾु लैंग्वेज कवर कयां ऐं उन खां पोइ लैंग्वेज कवर थी वई मुंहिंजी. तव्हांखे त सिधी ट्रेन मिली आहे न? हा, सभिनी खे त न मिलंदी. उहा ई ॻाल्हि आहे, कॉम्बिनेशन ॻोल्हणो पवंदो, स्पेसिफिक आहे तव्हांजी सिचुएशन जे हिसाब सां. ऐं इलाही रस्ता पोइ क्लियर थींदा आहिनि. आई मीन लाइक उते पहुची करे मूंखे एतिरो अंडरस्टैंडिंग न हुई हिन जी, पर वंस यू रीच देयर त पोइ तव्हां आस्ते आस्ते होमवर्क कयो था त कीअं ऐं पंहिंजो उनखे प्लान कयां पंहिंजे उनखे कोर्स खे. त ऐं स्पेसिफिकली ऐं घणो गाइड त मेडिकल रिलेटेड ई करे सघां थो माण्हुनि खे, छो त मुंहिंजो बिज़नेस सां को कोन्हे या बिज़नेस सां या जेके ॿिया टेक्निकल फील्ड्स आहिनि लाइक इंजीनियरिंग आहे उन सां त कोन्हे कॉन्टेक्ट. पर मुंहिंजे हिसाब सां जेको मेडिसिन में दैट वॉज़ अ गुड थिंग कि मूंखे हिकिड़ो पाथ मिली वियो. पर तव्हां फिनलैंड में रहंदे असांजे हितां जे शागिर्द खे इहा ॻाल्हि त ॿुधाए सघो था न त उते कहिड़ियूं शयूं पढ़ण ऐं सिखण खां पोइ मार्केट तव्हांजे लाइ ओपन हूंदो?
मार्केट कंट्री स्पेसिफिक ऐं फिनलैंड स्पेसिफिक तव्हांखे ॿुधाए थो चाहियां फिनलैंड जी इकोनॉमी में सॉफ्टवेयर जो इलाही वॾो रोल आहे फिनलैंड जेको आहे इलाही गेमिंग कंपनीज़ आहिनि जेके दुनिया जूं उहे फिनलैंड में आहिनि आयो जेके दैट्स वन थिंग कि सॉफ्टवेयर अगरि तव्हांखे अचे थो ऐं IT में आहियो त डेफिनेटली गो फॉर दैट डेटा एनालिसिस इलाही वॾो आहे हुते अगरि तव्हां स्टेटिस्टिक्स में आहियो तव्हांखे डेटा एनालिसिस अचे थो उहो इलाही उन्हनि लाइ जॉब्स आहिनि इंजीनियरिंग आई डोंट नो मां एतिरो टच में न आहियां ऐं मेडिसिन डेफिनेटली अगरि तव्हां डॉक्टर आहियो देयर इज़ ऑलवेज स्पेस फॉर यू तव्हांखे जॉब्स मिलंदियूं ऐं लाइफ सिक्योर आहे अगरि तव्हां डॉक्टर आहियो त सैलरीज़ बि सुठियूं आहिनि ऐं फिनलैंड जो सुठो फ़ाइदो इहो आहे कि तव्हां सिस्टम जेको अमेरिकन सिस्टम वांगुरु न आहे इट्स नॉट एक्सप्लॉइटेटिव माण्हुनि खे यूनिवर्सल हेल्थ कवरेज आहे ऐं जेको अमेरिका में जेके रेजिडेंसी कनि था जेके असांजा कॉलीग्स आहिनि उहे बेसिकली चवंदा आहिनि त उन्हनि जी ज़िंदगी सिर्फ़ु कम ई कमु आहे उन्हनि खे साह खणण जो टाइम न आहे असां वटि ईअं कोन्हे डॉक्टर्स जी ज़िंदगी आहे सैलरी असांजी ओतिरी भले न हुजे पर असांजी ज़िंदगी आहे हुते सो एंड एट द एंड ऑफ द डे तव्हांखे इहा फीलिंग नथी अचे कि तव्हां पेशेंट्स खे एक्सप्लॉइट पिया कयो बिकॉज़ उते अमेरिका में जेको प्रेडेटरी इंश्योरेंस सिस्टम आहे उहो इट्स नॉट गुड इन माई ओपिनियन पर दैट्स नाइस त फिनलैंड में इहो सुठी ॻाल्हि आहे त हिकिड़ो स्टूडेंट हितां फिनलैंड वञे थो फौरी तौरु कहिड़ी शइ हेडान ते ईंदी उनखे जेका उनखे ॾुखियो कंदी फिनलैंड में वञण खां पहिरीं जेका ॾुखी ॻाल्हि त फिनलैंड खे पढ़ी वञे हा त फिनलैंड आहे हा फिनलैंड में तव्हां वेंदो त पहिरीं जेका ॾुखी ॻाल्हि लॻंदी उहा इहा आहे कि इलाही टू द पॉइंट माण्हू आहिनि इलाही टू द पॉइंट आहिनि दे डोंट मेस अराउंड भगत सिंह न आहिनि बिल्कुलु तव्हां यू कांट लाइक पाण वटि हूंदो आहे न कि लफ़्ज़ घुमाए फिराए हेॾां होॾां करे ॻाल्हि निकिरी वेंदी आहे वेरी प्रिसाइज़ आहिनि रिज़ल्ट ओरिएंटेड आहिनि यू कांट फेक इट त तव्हांखे अचणु खपे ऐं इहो आहे ऐं वर्क एथिक दे डोंट एक्सपेक्ट यू टू बी द बेस्ट बट दे एक्सपेक्ट यू टू बी गुड इनफ प्रॉपरली हर शइ करे माण्हू त तव्हांखे दुनिया जो बेस्ट डॉक्टर न आहे थियणो पर तव्हांखे सुठो डॉक्टर थियणो आहे कि तव्हांखे तव्हांजो कमु ख़बर हुजे ऐं दैट्स वॉट द सोसाइटी फोकसिस ऑन के कमु जेको करे थो उनखे कमु पंहिंजो अचणु खपे प्रॉपरली अचणु खपे यू डोंट हैव टू बी द वर्ल्ड्स बेस्ट इन दैट थिंग बट यू शुड नो प्रॉपरली वॉट यू वॉन्ट टू डू ऐं वेदर ॾाढो लॻंदो सभिनी खां ॾुखियो ॻाल्हि इहा जॾहिं तव्हां नॉर्दर्न मुल्कनि में वञो था त जेको वेदर ऐं जेको डाइट जो चेंज आहे इहो तव्हांखे असरु करे सघे थो देसी खाधा जेके आहिनि उहे न मिलण जो ॾुख हूंदो पाण पचाइणा पवंदा ऐं वेदर मैनेज करणु मिसाल तौरु कोल्ड एतिरो ॾुखियो न आहे एटलीस्ट पाण वटि जेको मुंहिंजे एक्सपीरियंस में कोल्ड खां वधीक एक्सपीरियंस जेको प्रॉब्लम थिए थो डार्क जो थिए थो बिकॉज़ हुते फिनलैंड में राति जीअं साइकिल थिए थो ॾींहुं राति जो उहो इलाही आल्टरनेट करे थो समर में असां वटि 24 कलाक हिकिड़े पॉइंट ते ॾींहुं हूंदो आहे ऐं लेट्स से नवंबर दिसंबर में 24 कलाक ॾींहुं हूंदो आहे फिनलैंड में ऐं विंटर्स में 24 कलाक राति बि हूंदी आहे त जेको 24 कलाक राति अचे थी चलो तव्हां समर में त पर्दा लॻाए छॾींदो सुम्ही रहंदो कमरे में ऊंधाई करे विंटर्स में तव्हां केॾांहुं वेंदो सो उनजी मैनेजमेंट करणी पए थी ॾाढी की तव्हांखे साइकोलॉजिकली थोरो प्रिपेयर रहणो पए थो हुन में त इहो वॾो चेंज आहे जेको माण्हू खे अडॉप्ट करिणो पए थो हुते ऐं हा आई वुड से वेदर इज़ द मोस्ट इन शइ जो केतिरो असरु थो पए नए स्टूडेंट या नए सिंधी पाकिस्तानी ते जॾहिं 5 बजे सिजु लही थो वञे हा 5 बजे बि लही वञे त सुठी ॻाल्हि आहे जॾहिं चढ़े ई कोन जॾहिं से चढ़े ई कोन त वॾो इफेक्ट पए थो तव्हां केतिरा बि साल रही वञो साइकोलॉजिकली तव्हां ते पवे थो पोइ तव्हांखे मैनेज कीअं थो करिणो पए कि तव्हांखे सोशल रहणो पवे थो तव्हांखे पंहिंजा सोशल एक्टिविटीज़ तव्हांखे पंहिंजा लेट्स से लाइफ खे तव्हां कीअं था पंहिंजी लाइफ खे बिज़ी रखो ॿिया कुझु लाइट्स अचनि था हिकिड़ा जेके तव्हांखे उनखे सीज़नल अफेक्टिव डिसऑर्डर चवंदा आहिनि उनखे त माना इन सीज़न में जेको डिप्रेशन थिए थो उनखे त इनखे तव्हांखे मैनेज करिणो पवंदो त आहे करिणो पवे थो उहा ई ॻाल्हि आहे न की जॾहिं पाण ॻाल्हि करियूं था इमिग्रेशन जी ठीकु आहे न त इमिग्रेशन में हिकिड़ो त तव्हांखे नज़र अचे थो की बसि इलाही सुठा एस्पेक्ट्स आहिनि पर वंस यू गो देयर यू ऑल्सो नो के प्लसिस कहिड़ा आहिनि माइनसिस कहिड़ा आहिनि एंड दीज काइंड ऑफ थिंग्स डू कम अप वेदर अचे थो डाइट अचे थी तव्हांजे सोशल कनेक्शन्स जी डिस्ट्रप्शन अचे थी तव्हांजो कल्चर चेंजिस अचनि था सभु दे आर देयर त कचेरी मिलण जुलण सभु थी वियो ख़तमु कचेरी जुलण में जो कल्चर चेंज थी वञे थो मिसाल तो टाइम ॿुधाइणो आहे
कॾहिं कॾहिं माण्हुनि खे महीनो पहिरीं ॿुधाइणो आहे कहिड़े ॾींहुं मिलंदासीं। वाह। हा, महीनो पहिरीं तव्हां फिक्स करिणो आहे, छो त माण्हुनि जा सॼा हफ़्ता कैलेंडर बुक थियल आहिनि, हिन ॾींहं ते हिते मिलंदासीं, हिन ॾींहं ते फलाणे सां मिलंदासीं, हिन ॾींहं ते हिते वेंदासीं, हिन ॾींहं ते हीअ। त हाणे दोस्तनि खां महीनो पहिरीं बुकिंग थियल आहे त उहा तव्हां सां हिन ॾींहं ते मिलंदासीं। सो अहिड़ो इहो बि आहे। ऐं उहो अवॉइड बि न करे न कंदो, जो चवंदो यार मूं महीनो अवल हुनखे चई एग्ज़ैक्टली, छॾियो आहे। तव्हां फ़ोन करे हा चई सघो था, पर इट्स नॉट नाइस कि कमिटमेंट रखणी पवे थी। न ऑल ऑफ सडन को एब्रप्ट का ॻाल्हि थी वञे त ॿी ॻाल्हि आहे, को मसइलो का मजबूरी, हा, को किरी पियो, धकु लॻो, हॾो भॻो, हा, उहा त ॿी ॻाल्हि आहे। हा, पर आम तौरु इहो ख़ुदि प्रेशर हूंदो इथिकल। दोस्त सुठो आहे त एथिकल प्रेशर कोन्हे, पर यूजली माण्हू पीपल ट्राई कमिटमेंट जो जेको इहो बि अथो हिकिड़ो न, त कमिटमेंट जेका माण्हू करे थो त यूजली पीपल ट्राई टू कीप इट। वाइदो करे त निभाए। हा, वाइदो करे त निभाए। फिनिश कल्चर में इहो आहे त व्हेन यू से समथिंग तव्हांखे करिणो आहे एंड यू डू इट। सोसाइटी ओवरऑल ट्रस्टेबल आहे, ॾाढी ट्रस्ट लेवल ॾाढी सुठी आहे सोसाइटी में। त इहे जेके कल्चरल शयूं तव्हांखे अचनि थियूं, उते नओं माण्हू वञे पाकिस्तानी सिंधी जेको बि हितां, उनखे स्टेट नज़र अचे थी, पुलिस, फौज, रेंजर्स, वज़ीर, वज़ीर आज़म, इलाही घटि। काॾे वेंदा आहिनि? हिकिड़ो त पुलिसिंग जी एतिरी ज़रूरत पवे कोन थी, सोसाइटी में अमन आहे, अमन आहे। ऐं उनजो रीज़न इहो आहे की सोसाइटी में हिकिड़ो आहे छा चइजे कि बैलेंस आहे, माना बराबरी आहे। चलो हिकिड़ो मिनिमम सेट थियल आहे, मिसाल तौरु तव्हां हिन मिनिमम खां हेठि न वेंदो, माना हिकिड़ी लाइन ड्रॉ थियल, हिकिड़ी लाइन ड्रॉ थियल आहे। उनमें मिनिमम इहो आहे, तव्हांजो घर गारंटीड आहे, तव्हांजो खाधो पीतो गारंटीड आहे, इंटरनेट गारंटीड आहे, ऐं डेली डे टू डे लिविंग तव्हांजी उहा गारंटीड आहे। तव्हां अगरि अजायो ख़र्चो न करियो त तव्हांजो इहो सभु थी वेंदो। ॾुखियो थींदो पर थी वेंदो। उन में एटलीस्ट इंसानु एतिरो नथो थिए की चोरी चकारियूं करे, थिए थी डेफिनेटली चोरी चकारी थिए थी, पर अहिड़े हद ताईं जहिड़ी पावट मारामारी आहे अहिड़ी न आहे। त इहो आहे त तव्हां ॿी ॻाल्हि के जेके पॉलिटिशियन्स आहिनि, तव्हां न ॾिसंदो त कंहिंजो प्रोटोकॉल वञे पियो, हिकिड़े गार्ड बीठा आहिनि, हीअ बीठा आहिनि। ऐं असां वटि त इहो थियो की हिकिड़ो मैच हो, स्पोर्ट्स मैच हो, प्राइम मिनिस्टर उते लेट थियो त कुर्सियूं सभु माण्हू खणी वेठा, त प्राइम मिनिस्टर सीढ़ियुनि ते वेही रहियो ऐं कंहिं उथी जॻह न ॾिनसि। सवाल ई कोन्हे केरु हुनखे उथी जॻह ॾेई शहबाज़ शरीफ़ वेही रहियो हुते। हा, शहबाज़ सीढ़ियुनि ते वेही रहंदो। ऐं उहो ठीकु आहे न, उते कल्चर ई इहो आहे, दे डोंट एक्सपेक्ट की भई असीं प्राइम मिनिस्टर आहियूं त असांखे माण्हू उथी कुर्सी ॾींदा, को मथे आई न न न, बिल्कुलु न, बिल्कुलु न। ऐं उहा कंहिं में बि इहा कोन्हे जेका जेके हूंदी आहे न वॾाई। असांजो सुपरवाइज़र मिसाल ॾींदो आहे त हू नेटो में हो, नेटो में टर्की सां फिनलैंड जो आहे गॾु कमकार, उनजो एसोसिएशन्स आहिनि। त नेटो जे फिनिश जेके सोल्जर्स हुआ उहे ऐं टर्किश जेके हुआ उहे, उन्हनि जी हुई मीटिंग। त टर्किश जेके हुआ उन्हनि घुरायो पंहिंजो जेको टर्किश लीडर हो उन्हनि जो, त फिनिश जेको रेजिमेंट हो सॼो अंदरि अची वियो, माना जेके हेड हो ऐं उन सां गॾु जेके बि सोल्जर्स हुआ अंदरि अची विया। त हुन टर्किश कमांडर एतिराज़ु कयो त भाई तव्हां जेको आहे तव्हां त अची विया आहियो, जेके सीनियर हुयो, पर ॿिया नंढा नंढा छा पिया कनि? त उन्हनि जो त हे सॼा पार्ट ऑफ द टीम, ऐं उन्हनि में इहो कोन्हे त मां रखी नथो रोके नथो सघां। न न जूनियर, इट्स नॉट लाइक की हू तव्हां सब्सर्वेंट आहिनि या हेठि आहिनि, दे आर जस्ट डिफरेंट रोल्स। त उते कम जा डिफरेंट रोल्स आहिनि, पर ईअं कोन्हे की हीउ जेको आहे सो आहे असांखां अंडर आहे। त पर आई थिंक पाण डाइवर्ट करे वियासीं त यूथ न, इहो बि ठीकु आहे। इन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त हिकिड़ो यूथ आहे सिंध जो या सॼे मुल्क मां किथां बि वञे, उते सिस्टम ई ॿियो आहे जिते रेगुलरिटी आहे, पंक्चुअलिटी आहे, ऐं कमिटमेंट जी, ऐं उनजी सॼी हुननि जी टारगेट ओरिएंटेड, रिज़ल्ट ओरिएंटेड, प्रिसाइज़, प्रिसीशन, हर शइ पंहिंजे हिसाब सां थी हले। जहाज़ वक़्त ते पहुचनि, गाॾियूं वक़्त ते पहुचनि, ठीकु आहे। बर्फ़ किरे त रोड पाण साफ़ थी वञनि। उहे तव्हां कैनेडा में त माण्हू साफ़ कंदा आहिनि, जेके उन्हनि जी जाइनि जे भरिसां बर्फ़ किरे थी, तव्हां कंदा आहियो पाण? असां वटि डिपेंड थो करे, अगरि तव्हांजो जेको रोड आहे उहो सिटी सर्विसिस जे ज़ोन में अचे थो, जीअं ABCD ज़ोन्स आहिनि, त उहो साफ़ करे वेंदा एट सम पॉइंट, प्रायोरिटी वाइज़, पहिरीं वॾा, पोइ नंढा, पोइ अञा नंढा। पर अगरि तव्हांजो पंहिंजो घरु आहे, उन खां थी सघे थो तव्हांजे घर खां वठी करे रोड ताईं जेको घस आहे उहो में बि न कनि, त उहो तव्हांखे पाण करिणो पवंदो। त डिपेंड करे थो, यूजली ईअं हूंदो आहे की जेके रोड्स आहिनि उहे साफ़ करे वेंदा आहिनि, पर
जेको तव्हांजे घर खां वठी करे एंट्रेंस उन मेन रोड ताईं मे बी उहा तव्हांखे करणी पवे त एतिरो थी सघे थो डेफिनेटली यूजली त इहो कोन हूंदो आहे अगरि तव्हां अपार्टमेंट में आहियो त अपार्टमेंट जा पंहिंजा सिस्टम्स हूंदा आहिनि त उहे करे वेंदा आहिनि ऐं हा डिपेंड थो करे तव्हां किथे आहियो अच्छा हिते सुबुह जो मां सवेरे इन करे थो उथां जो 6-7 बजे गैस मिड़ई नाले ख़ातिर हूंदी 9 बजे उहा ईंदी कान ख़तमु हाणे मां पाणी गरम करणु थो चाहियां उहो नथो थिए उते पोइ तव्हां छा कयो इलेक्ट्रिक बिजली ते बेसिकली हिकिड़ो त स्टेट सिस्टम आहे त स्टेट प्रोवाइड करे थी तव्हां गीज़र न घर स्टेट जा जेका वाटर हीटिंग जो सिस्टम आहे सॼे शहर में उहो सिटी जी तरफ़ां हूंदो आहे माना म्यूनिसिपल जी एरिया में हा हा घर आहिनि हा उन्हनि में पाणी सिटी जी तरफ़ां ईंदो आहे हर पाइप में हर नलके में गरम थधो पाणी बाउज़र ऐं टैंकर कोन्हनि न बाउज़र टैंकर कोन्हे ऐं उते प्लानिंग ॾाढी आहे प्लानिंग आहे न हर शइ जी त हर शइ प्लान करे था कनि 20 साल अॻियां था सोची 30 साल अच्छा पाण 2 महीना अॻियां सोचे वॾी ॻाल्हि आहे मसक त उन्हनि जा सिस्टम जेके ठहियल आहिनि त उन में हॉट वाटर जा कोल्ड वाटर जा पाइप्स आहिनि उहे तव्हां को बि नलको किथे बि खोलींदो तव्हां पंहिंजे घर में त छॾियो वाटर बि तव्हांखे म्यूनिसिपल ॾींदी आहे म्यूनिसिपैलिटी जो आहे ऐं उन सां ई उन जे वाटर सां ई जेके घरनि खे हीट था कनि त घरनि जी हीटिंग बि जेका आहे उहा रेडिएटर्स जेके हलनि था उन ई गरम पाणी मां था हलनि ऐं जेके सॼो वाटर जेको आहे ड्रिंकेबल आहे माना तव्हां टॉयलेट मां पियो रेस्टोरेंट मां पियो ट्रेन स्टेशन ते पियो नलके मां मिनरल वाटर नो मिनरल वाटर इहो ई मिनरल आहे ऐं इहो जिते किथे तव्हां पी सघो था ऐं उन मां छा आहे की जेको गरम पाणी आहे उहो सर्कुलेट कनि था घरनि में उन मां घरनि जी हीटिंग थिए थी पर ऑफकोर्स तव्हांजो घर अगरि सिटी जे सिस्टम खां ॿाहिरि आहे म्यूनिसिपल लिमिट्स खां ॿाहिरि हा त उन में तव्हांखे पोइ पंहिंजा करणा पवंदा उन में इहो आहे की पोइ वुड हीटिंग सिस्टम आहिनि बिजली ते हीटिंग आहे त उन में बिजली यूज़ कनि था हीटिंग में जेकॾहिं तव्हां वटि इन्वर्टर्स अचनि था जेके गरम ऐं थधी हवा ॿई था कनि त बिजली जो तरीक़ो आहे या त वुड बर्निंग कनि था फर्नेसिस में त इहो आहे हुते सिस्टम भला साइकोलॉजिकली असरु त पवंदो न को पाकिस्तानी वापसि अचे ऐं हिकिड़े तमामु रेगुलर ऐं पंक्चुअल जहान मां वापसि हिते अचे असीं त इंजॉय था कयूं हा असीं त इंजॉय था कयूं इहो पैराडॉक्सिकल आहे की लाइक शुरू में तव्हां हिन केओस खां तंग था थियो तव्हां चओ था बाबा केओटिक आहे इलाही डिसऑर्गनाइज़्ड आहे पोइ वरी तव्हां उते इलाही था रहो पोइ तव्हांखे माना मूंखे यादि आहे हिकिड़े चकर मां वियुसि एस्टोनिया त एस्टोनिया तमामु यूरोप जो मुल्क आहे इलाही ऑर्गनाइज़ सुठो आहे पर एस्टोनिया में किथे मूं ॾिठो त हिकिड़ो पाइप लीक पियो थियो ऐं उन माना लाइक थोरो हुते ग्रीनरी थी वई हुई जीअं मस्त थी वेंदो आहे मूंखे ॾाढो सुठो लॻो मूं चयो यार फिनलैंड में त इहो नथो नज़र अचे एतिरे हद जी परफेक्शन थिए थी त माण्हू लाइक ख़बर कोन्हे मूंखे लाइक इज़ इट इवन नेचुरल की एतिरी परफेक्शन हुजे आई मीन इंसानु किथे त ग़लती कंदो न सो ॾाढो हुते इलाही आहे इलाही पंक्चुअल आहे इलाही क्लीन आहे पर इलाही हिकिड़ी पोलैरिटी आहे जंहिं डिस्कस कयो न त पंहिंजी सोसाइटी उहा सोसाइटी पोल्स अपार्ट कंप्लीटली माना हिकिड़ो स्टूडेंट हितां वञे त उनखे वॾे में वॾो प्रॉब्लम थींदो हिकिड़ो मौसम जो ॿियो ॿोली जो ठीकु आहे खाधे जो कल्चर एडजस्टमेंट एक्सपेक्टेशंस एडजस्टमेंट नवां दोस्त ठाहिण जो एग्ज़ैक्टली ठीकु आहे ऐं औरत ऐं मर्द में उते फ़र्क़ु ई कोन्हे उहो कोन्हे जेको तव्हां हितां खणी विया आहियो पंहिंजे दिमाग़ में हा ऐं उहो तव्हां हिते बि हर माण्हू ई मेंटालिटी नथो रखे असां त यूजली हिते खां मुंहिंजी अहिड़ी मेंटालिटी हुई कोन थी आहे न हा पर यूजली इहे माण्हुनि खे रियलाइज़ माण्हुनि खे थिए थो इलाही माण्हुनि खे थिए थो उहे जेके तव्हां वञनि था त उन्हनि खे इन्हनि शयुनि खे एक्सेप्ट करण में कल्चरल जेके डिफरेंसिस आहिनि उन्हनि खे प्रॉब्लम थिए थो जंहिंजी मेंटालिटी हिते बि आहे उन्हनि खे एडजस्ट थियण में इलाही प्रॉब्लम थिए थो उन शइ खे इवेंचुअली थियनि था कुझु त एंड ताईं नथा थियनि ऐं पोइ बट यू कांट बिकॉज हुनजो कल्चर उहो आहे त आहे भले साइकोलॉजिकली इहे सभु सुधरियल मुल्कनि में वापसि अचनि 8-10 साल हिते एडजस्ट घणो टाइम लॻंदो ऐं चवंदुसि की पाण लाइक आउं ईअं कोन चवंदुसि पाण अनकल्चर्ड आहियूं लाइक आई वुड पहिरीं ऑफकोर्स मूंखे लॻंदो जीअं मां तव्हांखे ॿुधायो की असां वेंदासीं असां वटि को कल्चर न आहे
ऐं आई वुड से हाणे आउं सम्झां थो की इलाही जेके पंहिंजा प्रॉब्लम्स आहिनि उन में इलाही फैक्टर्स आहिनि. लेट्स से इलाहिनि मामलनि में पाण वधीक कल्चर आहियूं. पाण पाण पुराणो कल्चर आहे पंहिंजो, ठीकु आहे न, सिंधी जेको कल्चर आहे इट्स पर इकोनॉमिक जेके फैक्टर्स आहिनि था पाण उनखे इलाही करियूं था, इग्नोर था करियूं. मिसाल तौरु पंहिंजो माण्हू जेको आहे अगरि को चोरी बि करे थो त इट्स बिकॉज़ मे बी ही डज़ंट हैव दैट लेवल ऑफ सोशल सिक्योरिटी. अगरि तव्हां उहा फिनिश माण्हुनि मां कढी छॾियो आई एम श्योर दे आर गोना डू इट. ऐं अगरि पंहिंजो माण्हू ट्रैफिक में इनडिसिप्लिन्ड आहे त उनजी वजह आहे न पाण कहिड़ा उन्हनि खे रोड्स ॾिना आहिनि, पाण कहिड़ा उन्हनि खे सबवेज़ ॾिना आहिनि, कहिड़ा पाण उन्हनि खे ट्रांसपोर्ट जा मोड्स ॾिना आहिनि, या तालीम ॾिनी आहे, तालीम ॾिनी आहे, पंहिंजा ट्रैफिक लाइसेंस जेके आहिनि कहिड़ा ट्रेनिंग पाण वठूं था, पाण उन्हनि खां रुॻो अॻियां पोयां मोटरसाइकिल करायां लाइसेंस ॾेई था छॾियूं त कहिड़ो पाण ट्रेनिंग कया. त इलाही जेके ॿियो हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि जेका मूं सिखी, जेका हुननि जी मैंटालिटी आहे, त उहो माण्हुनि खे पढ़ाइणु कोन फिनिश में या जेको फिनलैंड आहे उते इन ते फोकस कोन कंदा आहिनि की असांखे माण्हुनि खे पढ़ाए सम्झाइणो आहे. बट दे लेट्स हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे की हुननि वटि हार्ट डिज़ीज़ ऐं डायबिटीज़ इलाही हो. हुननि छा कयो, हुननि जी हिकिड़ो रीजन हो जंहिंमें मीट जी कंज़म्पशन आहे, डेयरी जी इलाही आहे. हुननि छा कयो, बेसिकली सिंपल सोल्यूशन कयूं, भाॼियूं ऐं सब्जियूं मोर विज़िबल जॻह ते रखी छॾियूं कंपेयर टू गोश्त. इंस्टेड ऑफ माण्हुनि खे पढ़ाइनि बाबा भाॼियूं खाओ, सब्जियूं खाओ, इंस्टेड ऑफ दैट हुननि जेको स्टॉल ठाहे छॾिया अथव सब्जियूं मोस्ट विज़िबल हुजनि. चेंजिस अची विया. हुननि जी जेका मोर्टेलिटी हुई, जेका हार्ट डिज़ीज़ मोर्टेलिटी आहे, जेका ओवरऑल लाइफ एक्सपेक्टेंसी वधी वई, ॿियनि फिनलैंड जे जेके रीजन्स आहिनि उन्हनि जे बराबरि अची वई. इलाही शयूं जेके आहिनि सोसाइटी में पाण माण्हुनि खे त एक्सपेक्ट कंदा आहियूं यार माण्हू बेवकूफ़ आहिनि, ॼट आहिनि, त इलाही शयूं मैनेज करणी पवंदियूं आहिनि, उन्हनि खे पॉलिसी जे थ्रू करिणो पवंदो आहे. त आई बिलीव के सॼी ग़लती पंहिंजी न आहे. ऐं पाण जी आई थिंक इलाहिनि ॻाल्हियुनि में पाण हींअर तमामु सुठे इन ॻाल्हि में तमामु सुठा आहियूं की पाण सोसाइटी में कम्यूनिटी जेका आहे न पंहिंजी कम्यूनल जेका अटैचमेंट आहे हिक ॿिए सां उहा ॾाढी सुठी आहे. तव्हां त चओ माण्हू फिनलैंड वञे, ठीकु आहे, डॉक्टर हुनजी जाइ आहे, IT जी जाइ आहे, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जी जाइ आहे, ठीकु आहे, इन जायूं आहिनि. बाक़ी जेके एजुकेशन रिलेटेड या डे केयर जा या नर्सिंग जा उन्हनि में जायूं त थी सघनि थियूं, पर वेजिस ओतिरा न हूंदा. वेजिस ओतिरा न हूंदा डेफिनेटली, पर सुठा आहिनि. आई वुड से लाइक मूं चयो न की अगरि तव्हांजी इकोनॉमिक सिचुएशन हिते पाकिस्तान में सुठी न आहे त पोइ घणा को सोचण जी ॻाल्हि न आहे, हलिया वञो. अगरि तव्हांजी हिते लाइफ स्टाइल सुठो आहे, अगरि तव्हांजा इकोनॉमिक सिचुएशन सुठी आहे त पोइ आइडियोलॉजी अची वञे थी, सैटिस्फाइड आहियो कोन आहियो तव्हां, या तव्हां थोरो टाइम ॿाहिरि रहणु चाहियो था, तव्हांजो पर्पज़ छा आहे, तव्हांखे पासपोर्ट खपे, तव्हां कहिड़े पर्पज़ जे करे ॿाहिरि वञणु चाहियो, थोरो इन ते माण्हू सोचे एवेल्युएट करे पंहिंजा इन्हनि शयुनि खे ऐं पोइ डिसाइड करे. पर इहो आहे की सैलरी ॿियनि ऑक्यूपेशन्स में एतिरी आहे तव्हां पंहिंजी लाइफ ठाहे सघो था. आख़िरी ॻाल्हि थो पुछां, उहा हीअ आहे त हिकिड़ो माण्हू वियो PhD करे या मास्टर्स करे, उते रहियो, पढ़ियो, रोज़गार कयईं, उनखे उतां जो पासपोर्ट मिलियो, सिटीज़नशिप मिली, उनखे पंहिंजे एक्सपर्टीज़ पंहिंजे माण्हुनि जे लाइ कतब आणण वास्ते वापसि अचणु खपे या न? आई वुड से इहो क्वेश्चन पंहिंजी हिकिड़ो पाण वटि प्रॉब्लम इहो कोन्हे की पाण वटि एक्सपर्टीज़ कोन्हे. माना इलाही शयूं जेके शायदि आउं ॿुधायां हिते पाण वटि एक्सपर्ट्स इलाही हूंदा. प्रॉब्लम इहो आहे की जेको कल्चरल ऐं जेके सोसाइटल एस्पेक्ट्स आहिनि जेके उन नॉलेज खे यूटिलाइज़ करण जा उहे जॻह ते कोन्हे. मिसाल तौरु लेट्स से वी कैन से के आउं अगरि पंहिंजी नॉलेज कंहिं पॉलिटिशियन खे ॾेई छॾियां, उन में इंट्रस्ट आहे, पंहिंजे पॉलिटिशियन्स में कलेक्टिवली इंट्रस्ट आहे, ख़बर ई न आहे. अगरि इंट्रस्ट हूंदो हिकिड़े खे त 10 ॼणा ॿिया वेठा आहिनि दैट दे हैव नो कंसर्न. त या कल्चरली कलेक्टिव हिकिड़ी थिंकिंग हूंदी आहे, उहा बि हाणे उहा हुजणु खपे सोसाइटी में. उन नॉलेज खे यूटिलाइज़ करण जो हिकिड़ो जेका मैंटेलिटी आहे उहा एब्सेंट आहे. त अची सघे थो माण्हू, अचण बि खपे, पर उन नॉलेज खे यूटिलाइज़ करण जी जेका पॉसिबिलिटीज़ उहे आहिनि या कोन्हे, दैट्स अ बिगर क्वेश्चन कंपेयर टू दैट. बाक़ी आई थिंक इलाही टेक्निकली इलाही टैलेंटेड माण्हू पाण वटि आहिनि जेके इलाही कुझु करे सघनि था.
पर उन्हनि खे सिस्टम ॾींदव, सिस्टम ॾींदो, पोइ थींदो कमु। सिस्टम ॾींदो ऐं पंहिंजी कलेक्टिव सोसाइटी जी मैंटालिटी अहिड़ी हुजे कि भाई हाणे असांखे हिकिड़ो गोल विजन हुजे कि बाबा असांखे 40-50 सालनि में सोसाइटी खे हिते खणी वञिणो आहे। उहो टारगेट फिक्स कजनि ऐं पोइ उन ते उन्हनि माण्हुनि खे सहूलियतूं बि ॾिजनि त जीअं उहो बहितर कंदा वञनि। एग्ज़ैक्टली। जॾहिं मिसाल ॾियां त फिनलैंड में हाणे इहो सुठो तमामु कल्चर आहे, जीअं तव्हां ॿुधायो हर शइ जी ट्रांसलेशन कंदा रहंदा आहिनि। तव्हांजो जेको इंग्लिश नॉवल्स आहिनि उहे तव्हांखे इंग्लिश में कोन मिलंदा हुते, उहे फिनिश में मिलंदा। पर हिकिड़ो सोसाइटी जो टारगेट थियल आहे न कि बाबा असांखे लैंग्वेज खे प्रिज़र्व करिणो आहे, त उहे उन में रिसोर्सिस विझनि था त जेको मटीरियल आहे फिनिश में ट्रांसलेट थिए, असांजा जेके मेडिकल टर्म्स आहिनि फिनिश में ट्रांसलेट थियनि, असांजी रिसर्च हले, त हिकिड़ो सोसाइटी जो जेको कल्चर आहे कलेक्टिव, उहो शायदि आई डोंट नो नंबर्स घटि आहिनि, शायदि वेदर आहे आई डोंट नो, पर हिकिड़ो आहे कल्चर कि माना हू गॾु आहिनि ऐं एज़ अ टीम कमु कनि था। त इहो पाण खे डेवलप करिणो पवंदो। सिर्फ़ु पॉलिटिशियन्स नथा आणे सघूं, पंहिंजी सोसाइटी जो बि कल्चर जो बि हिन में रोल आहे। इलाही शयूं पाण करे सघूं था, पाण खे पॉलिटिशियन्स न खपनि। मिसाल हिकिड़ो एग्ज़ाम्पल आउं ॾेई सघां थो, सिंधी माण्हू जेके आहिनि, पाण हिकिड़ो फंड त करे सघूं था। असां वटि हुते फिनलैंड में आहे फाउंडेशन्स हूंदियूं आहिनि, जेके रिसर्च फाउंडेशन्स हूंदियूं आहिनि, उहे फंड्स ॾींदियूं आहिनि रिसर्च लाइ, आर्ट्स लाइ, ट्रांसलेशन्स लाइ। अगरि सिंधी डायस्पोरा जेका आहे उहा पंहिंजा फंड्स जमा करे ऐं एतिरा के डिफरेंट प्रोजेक्ट्स खे फंड करे, त पाण करे सघूं था इलाही शयूं। पाण शोज़ सिंधी में करे सघूं था, पंहिंजा ट्रांसलेशन सिंधी में करे सघूं था। त दोज़ थिंग्स वी कांट मेक एक्सक्यूज़िस फॉर के पॉलिटिशियन्स नथा कनि। ही हो जनाब डॉक्टर सारंग लतीफ़ काज़ी। ऐं सफ़ा सवली ॻाल्हि आहे, जे वञो था त वञो, जे नथा वञो त बि न वञो। पर हिकिड़ियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके सारंग चवाणी त स्टेट करे थी। हिकिड़ो त स्टेट पंहिंजे माण्हुनि खे सुठे हाल में रखे थी, इहो करिणो पवंदो। ॿियो ही आहे त स्टेट पंहिंजे नौजवाननि खे ऐं पंहिंजे शहरनि खे हिकिड़ो रस्तो ॾिए थी। उन रस्ते तहत हू प्रिसाइसली पंहिंजा कैरियर टारगेट्स जेके आहिनि उहे मुक़ररु करे उन तहत वधनि था, जंहिंजे करे हुन मुल्क में स्टेट पंहिंजो कमु थी करे, नौजवान पंहिंजो कमु था कनि, नौकिरी वारा पंहिंजो कमु था कनि। ऐं सारंग मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, कहिड़ा कहिड़ा शोबा आहिनि जेके फिनलैंड में कारगर थी सघनि था। इन करे हू चए थो त बिल्कुलु तव्हांखे फिनलैंड में वञणु खपे, पर फिनलैंड में वञण लाइ मौसम जी तयारी बि कजो, ॿोली जी तयारी बि कजो, ऐं मसाला न हूंदा उते खाधे में, इहे फिकी मानी ऐं बिना चर्बीअ जे गोश्त तव्हांखे खाइणो पवंदो। मथां गोश्त जे बदिरां तव्हांखे दाल ऐं भाॼियुनि ते वधीक गुज़ारो करिणो पए। पर सियारो सख़्तु थिए थो, इन करे उन सख़्तु सियारे में तव्हांखे माण्हुनि सां मिलण जुलण जा नवां रस्ता खोलणा पवंदा। ऐं उतां जे मौसम में अंदरि जेको डिप्रेशन रखियलु आहे, त उन डिप्रेशन सां ख़ुदि मुक़ाबले जे लाइ तव्हांखे माण्हुनि सां ॻाल्हाइणो पवंदो, मिलणो जुलणो पवंदो। सारंग तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं पाण वरी फिनलैंड ते कंहिं न कंहिं ॿिए इशू ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। ऐं माण्हुनि खे ख़बर पइजी वई त फिनलैंड में हुकुम मर्द जो नथो हले वई, इहा यादि रखिजो। हिनखे इहो बि थी सघे थो रुॻो छोकिरियूं वञनि उते, छो त उन्हनि जो हुकुम हिते हले कोन थो, उते हलंदो। ऐं इहो बि थी सघे थो छोकिरियूं जेके आहिनि उते वधीक सगारियूं थी अचनि ऐं असांजे सिस्टम खे वधीक फ़ाइदो ॾियनि। पर इहे का बि ॻाल्हि सारंग चवाणी त फिक्स कान्हे। पोइ हिकिड़ो मुस्तक़िल रूल कोन्हे त असां हीअं चऊं त हीअं आहे, हीअं चऊं त हीअं आहे, ईअं न आहे। पर ज़मीनी हक़ीक़तूं ऐं सचायूं डिफरेंट बि थी सघनि थियूं। लीडर टीवी में अॼोको प्रोग्राम हिते पूरो थियो। वरी कंहिं ॿिए महिमान सां या इन साॻे ई महिमान सां वरी कंहिं ॿिए मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। वॾी महिरबानी।